एजुकेशन डिपार्टमेंट में बायोमेट्रिक सिस्टम शुरू थियण खे 1 साल थी वियो आहे ऐं शहीद बेनज़ीराबाद बायोमेट्रिक टीम तरफ़ां उस्तादनि ऐं शागिर्दनि खे अवार्ड न विया आहिनि। अचो त जेके जिन टीचर्स ऐं शागिर्दनि अवार्ड वरिता आहिनि उन्हनि खां पुछूं त हिन हवाले सां छा था चओ। It's a great pleasure for the teachers that award ceremony is held. Appreciation is a necessary component to enhance the संजिका मैडम उहा असां ते ॾाढी महिनत कंदी आहे ऐं टीचर बि ॾाढी महिनत। किताबनि सां है दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो, किताबनि सां है दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो, दफन थींदसि किताबनि। टीचर रुमाना ताहिरा हमारी हेड मैम रज़िया, उन्होंने भी हमें बहुत मेहनत करके पढ़ाया। असां जेके शागिर्द आहिनि जेके असां सां गॾु इहे अवार्ड वठी रहिया आहिनि, इहा हिकिड़ी महिनत तमामु घणी अहम आहे। क्लास जी जंहिंखां सर अब्दुल्ला ॾाढी प्रेज़ेंटेशन वरिती, उन ग्रामर जी फुल प्रेज़ेंटेशन ॾिनी जंहिंमें उनजी पोज़ीशन आई, असां हाणे अवार्ड अटेंड कयो। आज उन जेके क्रीम आहे उनखे सिलेक्ट कयो आहे, जेके सुठा उस्ताद नज़र आया जिन विदाउट बिल्डिंग्स जे विदाउट बेसिक फैसिलिटीज़ जे कमु कयो आहे, ॾोराउनि इलाइक़नि में वञी करे बि उन्हनि पढ़ायो आहे ऐं बहितरीनु नमूने सां हुननि जेको आहे सो स्ट्रगल करे एजुकेशन जी भलाई लाइ कमु कयो आहे। उनखे घटि में घटि असां एप्रिसिएशन त कयूं न। चवंदा आहिनि त कंहिं बि क़ौम खे तव्हांखे तबाह करिणो आहे त हुन खां पहिरीं तालीम फुरे छॾियो, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह ही मॉनिटरिंग वारे सिलसिले खां पोइ जेको असांजा के त मोहतरम उस्ताद इन क़ाबिलनि जो हुननि खे सलाम करण लाइ दिलि चवे थी। आई होप कि इस फंक्शन के बाद जो है ना आइंदा जो दूसरे जो टीचर्स होंगे जिनकी नॉमिनेशंस नहीं हुई है, सिलेक्शन नहीं हुई है, उनको मोटिवेशंस मिलेंगी। अवार्ड सेरेमनी में जेके शरीक उस्ताद हुआ, महिमान हुआ ऐं ख़ुदि चीफ मॉनिटरिंग ऑफिसर सभु उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त सिंध जी तइलीम में जेको बायोमेट्रिक सिस्टम आयो आहे उन सां काफ़ी बहितरी आई आहे। कैमरामैन शोभान ख़ासके सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़ नवाबशाह।